अधी असां जेको पंहिंजे भाइरनि जो पासो वठूं था न त इहा ॻाल्हि ग़लति आहे। ऐं जेको सवेर असां मांधाणी जे साम्हूं ज़िद कयूं बीठियूं हुआसीं न, इहा ज़िद असांखे पंहिंजे मुड़ुसनि जे साम्हूं न करणु घुरिजे। हीअ वरी छो मुड़ुसनि जे साम्हूं ज़िद कंदियूंसीं त हाजाणी जो ॾोह आहे त चवंदा भाइरनि जो पासो थियूं खणो। इहा तोखे बि ख़बर आहे, मूंखे बि ख़बर आहे, हाजाणी जो ॾोह चाराना आहे, अदा जो ॾोह ॿाराना आहे। हा ईअं त आहे, सम्झी वियसि। सुबुह ताईं उबते सां ज़िद करणो ई न आहे, नहीं इन मामले ते हुननि सां को बहस करणो आहे। हाणे असांखे पंहिंजा मुड़ुस कोन कढंदा, हितां असांजो मरी जनाज़ो निकिरंदो। अदी असांजो जनाज़ो मरी निकिरे त सुठो आहे, मुड़ुसनि जे हथां मरी वञूं इहा सुठो न आहे। हिननि खे वरी छा थियो, का ॾेखारी आया आहिनि छा? अलाए अदी हू क्या आया हू क्या वया, ॻाल्हाए ई कोन। काथे हाजाणी जी ख़बर त कोन पई अथनि। जेकॾहिं इहा ख़बर हुजे न त फाटी पवना। तोखे त ख़बर आहे न त इहा ॻाल्हि हिननि जे पेट में मापंदी कोन ऐं फाट खाई फाटी पवंदा। अदी जेकॾहिं हीअं चुप चुप करे फाटा त कमरे जी छित ई उॾामी वेंदी। मूंखे त इहो थो लॻे त हाजाणी खे ॻोल्हे ॻोल्हे थकिजी पिया आहिनि ऐं अंदरि आराम करण विया आहिनि। अदी सफ़ा ख़ामोशी आहे। गर्मी ही ख़ामोशी उहा त न आहे जेका तूफ़ान अचण खां पहिरियों ई अची वेंदी आहे। न अदी ही हाथी जा बचड़ा कहिड़ो तूफ़ान आणींदा। तू खुटको न कर, उते त घर जो कमु लाए वेठो। दादी त हलऊं छा थियो आहे जो पंधु ई कोन थो पुॼे। अदा बुख दे बैटरी लो थी वई आहे, पंधु काथो पुॼे। पोयां बैटरी वा चार्ज किथे थींदी, घर में मानी कान पकल हूंदई। पोइ भला ॿिए पासे रुख रखूं, मूंखां त हाणे विख बि नथी खॼई। जेकॾहिं अञा थोरी देरि थी न त हलण जे बजाए बांबड़ा पाए हलंदासीं। अदा बूरा भला अधी सर्दी ऐं अधी गर्मी जे बारे में छा ख्याल आहे तुंहिंजो मुंहिंजा भाउ? ओ शलका आंड्रनि में आंध माद थिए। अदा बूरा इहा पहिरियां ॻाल्हि छो न कयई? हल यार उन था हलऊं। अदा तोसां ॻाल्हि पहिरियां इन जे लाइ न पियो कयां छो जो हिन महिल असांजी उपते सुपते सां सर्द जंग पई हले। सर्द जंग कहिड़ो? असां फ्रिज में कहिड़ी जंग था कयूं जो सर्द जंग थी वई? अदाणी उपतो सुपतो नीका थी पियो अथई। अॻे केर त गोॾनि ताईं मस ईंदी आहिनि, हाणे बि मथे ते चढ़ी थी वञे। पूरो तुंहिंजी दुआ खपे, रुगो मानी जा ॿ ग्रह पेट में पवनि। पोइ जेकॾहिं हे असां सां विढ़ी विया न त हैफ़ा मूं ते तुंहिंजी दुआ खपे। बाक़ी जेकॾहिं ॿ ग्रह पेट में न पिया न ऐं जहिड़ो हाराए वियासीं न ईअं सम्झजांइ बुरा ॼणो उज़ही जा पाॾा कुसिजी विया। मुरल जो जॾहिं पेट भरियल हूंदो आहे न बुरा, दुश्मननि जा पेट फाटी पवंदा आहिनि। तूं रुगो मूंखे अधीअ ताईं पहुचाए, ॿ टे ग्रह मानी हणा, मुंहिंजूं खड़हूं हणणु ॾिसजांइ। अबा मां इहा तुंहिंजूं खड़हूं कोन ॾिसंदो। छोड़े अखियूं ॿूटियल हूंदई छा? न मूंखे बुख कोन लॻी आहे छा त पोइ मां वञां थो पंहिंजी ज़ाल सगोरी ने माधाणी ॾे, वीचारी अकेली घर में वेठी हूंदी, उमाण की हूंदी, मथां रोई न ॾे। अरे मां जो हिते बुख में अंधो थी वियो आहियां, अखियुनि जे अॻियां तेरोरा अची विया आहिनि। मूंखे अधी सर्दी ऐं गर्मी जे घर केरु पहुचाईंदो? कीअं वेंदुसि? पौधा उथ, थोड़ो मूंखे पुठी ॾे। हाणे सिधो ॾिस लक बराबर। ओ यो अधी सर्दी वारनि जो घर सिधो न हल। सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।